नाज़रीन, ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदा हलूं त ज़िले शिकारपुर जे तालके गड़ियासीन जे ताजोदिरो थाणे जे हद ॻोठ दिलशाद बिरोही वासी 20 साला मसमात नसीमा बिरोही ताफ़ज़ला थाणे ते पनाह वठी छॾी। ताजोदिरो थाणे सहूलतुनि जी अणाहठ सबबि औरत खे पुलिस जे सख़्त पहिरे में मदे जी थाणे ते आंदो वियो आहे। SHO ताजोदिरो मोहम्मद तालिब चांडियो ऐं शहरनि पारां सचाई न्यूज़ खे ॾिनल ॼाण मूजिबि कुछ महीना पहिरियां मज़कूरा औरत पंहिंजे ई ॻोठ वासी सदाम बिरोहीअ सां कोर्ट मैरिज कई हुई, जंहिं मसइले जो बिरादरी जे मुअज़्ज़िज़ीन वटि फ़ैसिलो बि थियो हुयो। हिन वक़्तु छोकिरी पंहिंजे ॻोठ भीमा वटि तरसियल हुई, जितां जान जे ख़तरे सबबि भॼी थाणे ते पनाह वरिती आहे। SHO ॿुधायो त असां न्याणीअ खे कोर्ट पहुचाईंदासीं, जिते उहा मालिकियाणी आहे, जेको राज़ ख़ुशीअ सां बयानु ॾिए ऐं कोर्ट जे ॾिनल अहकामात मूजिबि ई अमल कयो वेंदो। होॾां अहिड़ी ख़बर बाहि वांगुरु फैलिजी वई, जंहिं सबबि शहरी ऐं ॻोठाणा वॾे तइदाद में थाणे अॻियां जमा थी विया आहिनि। सिक्योरिटी सबबि थाणे जी पुलिस इंतज़ामिया थाणे जी मुख्य गेट बंदि करे छॾी आहे, जॾहिं त औरत खे कमरे में बंदि करे ॿाहिरां तालो लॻायो वियो आहे। होॾां इब्तिदाई मालूमात मूजिबि बिरादरी तोड़े शहरनि जे वॾे तइदाद में गॾु थियण सबबि ऐं झेड़े जे ख़तरे सबबि SSP शिकारपुर थाणे ते पहुची वियो आहे। SSP शिकारपुर थाणे ते पहुचण जा इतलात बि असांखे मौसूल थिया आहिनि। हाँ जी नाज़रीन, अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त ताजोदिरो थाणे जे हद ॻोठ दिलशाद बिरोही वासी 20 साला मसमात नसीमा बिरोही ताफ़ज़ला ताजोदिरो थाणे ते पनाह वरिती आहे। ताजोदिरो थाणे ते सहूलतुनि जी अणाहठ सबबि पुलिस औरत खे सख़्त पहिरे हेठि मदे जी थाणे ते आंदो आहे ऐं सिक्योरिटी ख़दशनि सबबि थाणे जी मुख्य गेट बंदि